वीडियो बना रहे हैं शादी वीडियो बना रहे अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज हिते ढाबे जी प्रेस क्लब ते मुश्ताक सरकी सिंह जो ऑडो किरदार केटी बंदर दौरे दौरान हिते ढाबे जी प्रेस क्लब पहुतो है, जिते हू पंहिंजे हींअर ख़्यालनि जो इज़हार कंदो। प्यार निंद ना आयत काफ अमनिस्टी से ना वाला क्योंकि लाइव भी चल रहा है, मैं भी थोड़ा सा आपको सिखा देता हूँ। अभी जो बीच में ये जो सारे मामला हुए और रेंजर्स पर जो हमले हुए एक दिन में, आपने थोड़ी सी बात तो की है वो, मगर इसको मैं ये चाहता हूँ कि बड़ी मस्बत बात थी और आपका अच्छा पैगाम जाएगा। आप इसको थोड़ा लाइव भी दें, हमें भी बताएं और सिंध के नौजवानों को भी ये पैगाम आपका जाए। आप अपनी आईडी से आओ तो वो भी तो देखे ना, जिनको मैं बताऊँ। बिल्कुल वहाँ भी जाएगा, ऐसा है सारे नहीं टेगा टेगा सब टेगा संजय मौजूदा सूरत देता हूँ। मौजूदा सूरत हाल भी बताएं, रेंजर्स पे जो अटैक हुआ उसमें भी आप बात करें। आप लाइव आओ ना अमीन भाई, तो मुख्तदर हल्कों को मैं समझाऊँ तो सही ना तुम्हारी आईडी पर। बिल्कुल तो लाइव चल रहा है वहाँ से अटैक हो के हम उसको शेयर करेंगे। उर्दू में सिंधी में हिंदी उर्दू दोनों भाई एक ही बात है। देखें ॾिसो, जेको कराची में बरबरे थी आहे, पुलिस गर्दी थी आहे, उहे जेके नियाणियूं पुलिस तशद्दुद जो शिकार थियूं आहिनि उन्हनि खे मोबाइल में विधो वियो आहे, थाणनि ते बंदि कयो आहे, त इन जी असां हर लेवल ते मज़म्मत कंदासीं। गॾोगॾु मां उन कॉम्परस धुरनि खे बि उन्हनि जे विच में बि कंडेम कंदो आहियां त बाबा, जॾहिं तव्हां जेके बि अलहदगी पसंद सियासत कनि पिया, उन्हनि जी सियासत, उन्हनि जो मंशूर, उन्हनि जा नज़रिया, उन्हनि जी पार्टियूं उन्हनि ताईं हुजनि। मूंखे तव्हां ज़बरदस्ती, मूंखे मूंसां मुराद इहा आहे त तव्हां सॼे सिंध जे नौजवान खे ज़बरदस्ती क़ाइल नथा करे सघो पंहिंजे मंशूर ते। त जॾहिं हिकिड़ो मुल्क दुश्मन अंसर इल्ताफ़ हुसैन हुजे, यानी उन सां गॾु सफदर सरकी वेहे थो, सफदर सरकी खां अलावा बुरफत ऐं ॿिया जेके मुल्क सां अलल ऐलान जंग जो ऐलान था कनि, मुल्क जूं जड़ूं कमज़ोर करण जा चैलेंजिस था कनि, त जॾहिं तव्हां पाकिस्तान सां सिधी रीति जंग था करण जो ऐलान कयो, त पोइ तव्हांजा जेके माण्हू हिते मौजूदु आहिनि उनखे लामहला इहे तकलीफ़ूं ईंदियूं। पोइ तव्हांजे हिन सियासत जो जॾहिं एजेंडा ई मुल्क दुश्मनी वारो हूंदो, त पोइ मुल्की इदारा जेके आहिनि, जेके मुल्क जे दिफ़ा जा ज़ामिन आहिनि, त उहे बि तारुक वठंदा। त पोइ तव्हां जेका सियासत कयो था उहो तव्हांजो कमु आहे, ऐं मुल्की इदारा जेको दिफ़ा कनि था उहो उन्हनि जो फ़र्ज़ु आहे। त विच में असां छो पीढ़ा में अचूं? तव्हां असां खां पुछी नथा कयो सियासत त मुल्क खे कीअं नुक़सानु पहुचाइणो आहे। जीअं तव्हां असां खां पुछी सियासत नथा कयो, तीअं ई जेके मुल्की दिफ़ा जा इदारा आहिनि उहे असांजा जवाबदेह न आहिनि। ऐं इन्हनि इदारनि जो हिकिड़ो असूल आहे त हर आम सिंधी नथो खटिजे, उहो माण्हू तो जांच जे लाइ खयो वञे जंहिंजा सबूत हथ अचनि। ऐं जेको फेसबुक हुजे, फोन हुजे, निजी कचहरी हुजनि, जिते बि पाकिस्तान दुश्मनी जी ॻाल्हि थींदी त इदारनि जो इहो रिएक्शन फितरी आहे, इहो रद्द अमल आहे। ऐं उन्हनि खे ख़बर आहे केरु राह जी फंडिंग ते थो हले, उन्हनि खे ख़बर आहे मुश्ताक सरकी जो किरदारु छा आहे, उन्हनि खे ख़बर आहे सहाफ़ी, अदीब, दानिश्वर उहे के छा छा कनि पिया, उन्हनि खे नियतुनि जी बि ख़बर आहे, उन्हनि खे अमल जी बि ख़बर आहे। त जॾहिं मिसिंग पर्सन थियनि था, उन्हनि जी बाज़ियाबी जे लाइ जॾहिं नियाणियूं निकिरनि थियूं, त पोइ पुलिस इहो तशद्दुद जी करे असां हिन तशद्दुद जे ख़िलाफ़ आहियूं। पोइ असां तव्हांजे नियाणियूं जेके असांजूं आहिनि, पोइ जेको पुलिस जो अमल आहे असां उनखे ग्राउंड ते पहुची करे उनजी मज़म्मत था कयूं। पर गॾोगॾु मूं ते प्रेस क्लब ते बि अलल ऐलान चयो त बाबा, जेके माण्हू खॼा विया आहिनि, जेके माण्हू मिसिंग आहिनि, जंहिंजो जेतिरो गुनाह आहे उनखे उनजी सज़ा ॾियो, भली अदालतुनि में पेश कयो। किथे भी दुनिया में यो कानून है अदालतुनि खां मथां कंहिंखे को
खणी गुम करे हिन जो जेको आहे लाश मिले। पर मूं इहो बि चयो सरेआम त बाबा हिन अलहदगी पसंद सियासत सां मुश्ताक सरकी जो को तालुक़ न आहे। असां हिन खे हर हाल में कॾहिं बि हिन जी न सपोर्ट कंदासीं न हिननि सां गॾु बीहंदासीं। असां मुल्क में रहूं था, असांजे बच्चनि जो मुस्तक़बिल हिन पाकिस्तान सां जुड़ियल आहे। त सिंधी हुजण जे बावजूदि मां मुस्तहकम पाकिस्तान ॾिसणु चाहियां थो। ख़ुशहाल सिंध जो मां हामी आहियां ऐं मुंहिंजे नौजवान खे, सिंधी नौजवान खे इहो राइट हुजणु घुरिजे त हुनखे रोज़गार मिले, मुंहिंजे सिंध जे वारिस खे बिजली मिले, पाणी मिले। ऐं धाबे जी में जिते वेठा आहियूं हिते गैर कानूनी जेके माण्हू रहनि था बग़ैर आइडेंटिटी जे, उन्हनि जी का सुञाणप ई न आहे, उहे हावीन। मूंखे इहो कब्ज़ो ख़तमु करिणो आहे धाबे जी माण्हुनि जो जेको गैर कानूनी अॻवानी रहनि पिया हिते। मूंखे हितां जे सनतकार खे डंडो ॾियणो आहे त पहिरियों जेको भर्ती में चॉइस आहे उहा सिंधी माण्हू जो हक़ आहे। तूं भर्ती पहिरियों गैरनि खे थो करे वेही कमाए सिंध मां, ऐं जॾहिं बरतरफ़ करण जो तो चॉइस अचे त सभिनी खां पहिरियों सिंधी माण्हू खे थो बरतरफ़ करे। त इहा रविश ख़तमु कराइणी आहे असांखे गॾिजी करे। इहा तॾहिं थींदी जॾहिं असां मुल्क जी मज़बूती जी ॻाल्हि कंदासूं। इहा तॾहिं थींदी जॾहिं असां पंहिंजो मुल्क सां मोहबत जो जज़्बो ॾेखारींदासूं। त पोइ उहे जेके वाघ धणी आहिनि उहे अहिड़े सेठनि खे बि डंडो ॾींदा, इन हुकुमराननि खे बि डंडो ॾींदा। असां सां ज़ुल्म ख़िलाफ़ जेको बि हूंदो असांजो उहो ज़ालिम, उनखे डंडो असां सां गॾिजी उहे बि ॾींदा। त असां बराबरी चाहियूं था त उन जा ॿिया तरीक़ा आहिनि। मुश्ताक सरकी जो पंहिंजो तरीक़ो आहे माण्हुनि जी मालिकी जो। मां कॾहिं बि इहा ॻाल्हि न कंदुसि त मां हिन एंटी पाकिस्तान मूवमेंट जो कॾहिं हिसो थियां या हिन जी मां सपोर्ट कयां। उन्हनि जी सियासत पंहिंजी आहे, असांजो समाजी किरदारु पंहिंजो आहे। त सिंध जा नौजवान इहो सोचे छॾनि त जेको बि ग़लति अमल केरु बि कंदो, चाहे मुंहिंजो भाउ हुजे, उहो कंदो त उनखे भोगणो पवंदो। पोइ इहो न चवंदासीं त न सिंधी माण्हू सां ज़ुल्म थो थिए। बाबा सिंधी माण्हू सां तॾहिं ज़ुल्म थिए जॾहिं इज्तमाही तौर ते बेगुनाह माण्हुनि जे खॼण जो सिलसिलो शुरू थी वञे। एतिरा बि असां मिसाल ॾिठा आहिनि त जेके बेगुनाह हूंदा आहिनि उहे वापसि अची वेंदा आहिनि, इंट्रोगेट कंदा आहिनि माण्हुनि खे। त इन करे माण्हू नज़र रखे त कहिड़ी आलमी एजेंडा कंहिंजी आहे, केरु कंहिंजी एजेंडा ते हले थो ऐं केरु सिंध खे नुक़सान थो पहुचाए, केरु सिंध जे फ़ाइदे में आहे, केरु मुल्क सां गॾु बीठो आहे, केरु मुल्क दुश्मन अंसरनि सां बीठो आहे। त इहो शऊर बेदार करणो पवंदो हिक ॿिए में। जो वाक़ियो आहे ससुई जी जेका आज़ादी हुई उनमें पंहिंजो किरदारु रहियो आहे, उन वाले तव्हां कुझु ॿुधायो। ॾिसो, इहो किरदारु मुंहिंजो न आहे रहियो, हर गैरतमंद सिंधी जो इहो किरदारु हुजणु घुरिजे। जेकॾहिं सिंध जी न्याणी खे सिंध जी दिलि कराची मां पुलिस मोबाइल में मर्द खणी विझनि ऐं मुमताज़ लाशारी, अमीन भाई, अली पंवर, मक़सूद जेको आहे जोखियो, साईं मरी साहब, जेकॾहिं पोइ असां वेठा ॾिसी तमाशो कयूं त पोइ असांजे वजूद ते सवाल निकिरनि। इन करे हर गैरतमंद सिंधी जी न्याणियूं असांजूं, सियासत हुननि जी कहिड़ी बि हुजे, मुतालबा में कहिड़ा बि हुजनि, पर जॾहिं पुलिस दहशतगर्दी कंदी हिननि सां त असां हिननि जॻहियूं बीहंदासूं, हिननि जी मज़म्मत कंदासूं, हिननि जे लाइ आवाज़ उथारींदासूं। त मुश्ताक सरकी स्पॉट ते पहुतो, मुश्ताक सरकी हुननि सां गॾु बीठो, मुश्ताक सरकी आला पुलिस अमलदारनि खे अप्रोच कयो ऐं उनजो रिज़ल्ट आयो त न्याणियुनि खे असां पंहिंजो आज़ादु करायोसीं। उन्हनि जो एहतजाज हाणे उहे ॼाणनि, पर जेको बि बुनियादी इंसानी हक़ आहे, तव्हां आवाज़ उथारण जो जमहूरी हक़ आहे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जो दुनिया में तय थियल ज़ाब्तो आहे इज़हार जी आज़ादी जो, उहो तव्हां खसे नथा सघो कंहिंखां बि। त इहो एहतजाज करणु, गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी जो मुतालबो करणु उन्हनि न्याणियुनि जो बुनियादी हक़ आहे, इंसानी चार्टर जेका इंसानियतनि जो चार्टर आहे। त इन हिसाब सां त जॾहिं बि पुलिस गर्दी थींदी, मुश्ताक सरकी उते ज़रूरु पहुचंदो। अमीन भाई ख़ुशि थियो?